सिरानी में ॻोठाणनि पारां बाज़ ऐं पुलिस जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठ हाजी बचल मंत्रो वासिन औरतुनि ऐं ॿारनि समेत दाहींदे चयो त गुल मोहम्मद मंत्रो ऐं सुल्तान मंत्रो जी चुर्च ते पुलिस असां ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करे घरनि ते चढ़ाई कई आहे। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शाहनवाज़ चावड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शाहनवाज़ चावड़ो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी दादा, सिरानी बरसा गोसा जी बचल मंत्रो जे रहवासी औरतन मर्दन मसमातों फेरोजा मंत्रो रुबैदा मंत्रो लाली मंत्रो मोहम्मद रहीम मंत्रो अब्बास अली मंत्रो मोहम्मद रफीक मंत्रो इंडियन प्रेस क्लब सिरानी पेशी एहतजाज कंदे चयो त पासर वडेरो गुल मोहम्मद मंत्रो सुल्तान मंत्रो जी बचत सिरानी पुलिस इंचार्ज एएस गुलाम मुस्तफा बुरगड़ी असां मथा केस दाख़िल करे ऐं रात जो देर सां असांजे घरनि मथां चढ़ाई करे चार्ज वग़ैरह तकदस पैमाल करे असांजी औरतुनि असां मथां सख़्तु तशदुद करे कयो आहे। सिरानी पुलिस असां सां ज़ुल्म कयो आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां अलाए कहिड़ियुनि खां घुर था करियूं त सिरानी पुलिस इंचार्ज गुलाम मुस्तफा बुरगड़ी की ॾाढा ईअं नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। जी महिरबानी अवां जी शाहनवाज़ चावड़ो तफ़सील ॾियण लाइ।